समूरे मुल्क जियां ज़िले ठट्टे में पाकिस्तान की 75वीं आज़ादी जो ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन ई सिलसिले में अॼु ठट्टे जे शहर में हिकु नई प्रेस क्लब जंहिंजो नालो नंगर पब्लिक प्रेस क्लब ठट्टो रखियो वियो। अॼु पाकिस्तान की आज़ादी के ॾियारे ते इफ़्तिताह सां गॾोगॾु आज़ादी जे जश्न जी हिकु तक़रीब पिणु मुनक़द कई वई। तक़रीब की शुरुआत में मेहमाननि पारां नंगर पब्लिक प्रेस क्लब और नंगर न्यूज़ चैनल के ऑफिस जो इफ़्तिताह किया वियो। जंहिंखां पोइ प्रेस क्लब ते पाकिस्तान जो क़ौमी झंडो लहराईंदे तक़रीब में मौजूद शिरकत कंदड़ मेहमाननि पारां क़ौमी झंडे के क़ौमी तराने सां गॾु सलामी पेश कई वई। पोइ प्रेस क्लब में पाकिस्तान की आज़ादी जो 75 साल डायमंड जुबली मुकम्मल थियण ते पाकिस्तान की 75वीं सालगिरह जो केक काटियो वियो। तक़रीब जो ख़ासि मेहमान एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी अब्दुल गफूर हैजब, जॾहिं त एज़ाज़ी मेहमान में आल सिटीज़ ताजरता ज़िले ठट्टे जो सदर हाजी अनीस अख्तर मेमन, नामियारो समाजी कारकुन मोहम्मद अली खट्टक ऐं सरफराज़ अहमद मेमन शामिल हुआ।